हिकिड़ो ठग हिकिड़े ॻोठ में रहंदो हो ऐं हुनजी माउ हुई। हाणे माउ ऐं पुटु ॿई रहंदा हुआ। छोकिरो उन पोढ़ीअ जो ठग हूंदो हो। हाणे इन ॻोठ में हिन त एतिरियूं ठगियूं कयूं जो हर माण्हू हिन खे सुञाणे वेलियो। तो हाणे हिकु ॾींहुं ठग छोकिरो चवणु लॻो त हाणे मुंहिंजी ठगी हिन ॻोठ में हले ई कोन थी। माण्हू सभु मूंखे हिते सुञाणे विया आहिनि ठगी में। तो हिकु चकर पंहिंजी माउ खे चवणु लॻो त अम्मा हिन ॻोठ में मुंहिंजी ठगी हाणे का हले कोन थी। हाणे वञा थो किथे ॿिए हंधि ठगी करणु। पोड़ी चवणु लॻी त अबा हाणे तूं हिन ठगी खे छॾे ॾे। जेकर इन ॻोठ में तूं ठगियूं करे 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 जेकर तोखे केरु हिते ॿधी वञे करे हेॾां होॾां त उन वटि अञा बि आऊं वञा मिंट मेड़ करे तोखे आऊं छॾायां। पर जे तूं अगरि ॿिए हंधि वञी थो कंहिं ॿिए इलाइक़े में उते वञी ठगियूं कंदे उते तोखे केरु बचाईंदो। तो हाणे तूं इहो ठगी वारो कमु छॾे ॾे अबा। तूं हाणे माठि करे हिते वेह ऐं तुंहिंजी शादी आऊं करायां थी किथां न किथां संग वठी ऐं तूं हिते ई पंहिंजी हक़ इलाल जी रोज़ी करे ठगियुनि में आहे कुझु ई कोन। हाणे छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त मां न हीअ आख़िरी ठगी आऊं कंदसि ऐं गॾु तुंहिंजी आऊं नुंहुं बि वठी ईंदसि शादी आऊं करे ईंदसि। पोड़ी घणी चयो हिन छोकिरे खे पर छोकिरो मञे ई न। छोकिरो चवे त न ठगी त आऊं लाज़मी कंदसि वेंदसि पर आख़िरी ठगी कंदसि ऐं पंहिंजी ज़ाल कुंवार बि वठी ईंदसि तुंहिंजे लाइ मां नुंहुं बि वठी। तो हाणे नेठि उहो छोकिरो उन ॻोठ मंझां उन इलाइक़े मंझां निकितो। हाणे हलंदे 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 नेठि आयो कंहिं ॿिए बादशाही में अची ॿिए ॻोठ में अची इलाइक़े में पुॻो। हाणे अचे पियो तो हाणे आयो हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो हारी ॿनी जे कमकार में लॻो पियो हुजे। हिन ठग बि सोचियो त वञी इन हमरा सां मुलाक़ात करियां। तो हाणे आयो उन हारी वटि। तो हारी खां हाल अहवाल करणु लॻो। तो हाणे हारी हिन ठग खे चवणु लॻो त अबा ॾे ख़बर केरु ऐं किॾां पियो वञे। तो हाणे हारी खे चवणु लॻो त दरअसल आऊं फलाणे हंधा आहियां फलाणे ॻोठ जो फलाणे इलाइक़े जो आहियां ऐं वञा पियो शहर कमाई जे हिसाब सां। जेकर तो वटि को कमकार हुजे त कमु मूंखे ॾे त जीअं आऊं कमु हिते करियां। ऐं कमाई जे हिसाब सां निकितो आहियां। तो हारी चवणु लॻो त अबा कमकार त मूं वटि को अहिड़ो आहे कोन जो तोखे आऊं खणी ॾियां। बाक़ी अबरो सबरो ॿनी ॿारे जो कमु आहे इहो आऊं पाणी करियां पियो। तो हुते हारी चवणु लॻो त भला पोइ तुंहिंजो नालो छा आहे। हाणे हिन बि को नालो उमधुम वारो हिन खे ॿुधाए छॾियईं। सो चवणु लॻो त हाणे नालो को अहिड़ो ॿुधाए छॾियां थो। हाणे नालो हिन ॿुधायो त नालो जी मुंहिंजो आहे मुंहिंजो घोटु। हारी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त इहो कहिड़ो तुंहिंजो नालो आहे मुंहिंजो घोटु। अजीब नालो आहे तुंहिंजो। तो हिते ठग चवणु लॻो त हारी खे त दरअसल नालो मुंहिंजी अम्मा रखियो आहे। हाणे अम्मा रखियो त अम्मा खे केरु चवे। तो हाणे इहो ई मुंहिंजो नालो आहे। तो हारी चवणु लॻो चलो ठीकु आहे जेको बि तुंहिंजो नालो आहे पर मूं वटि को अहिड़ो कमकार आहे कोन जो तोखे खणी हिते रखां पाण। ठग खणी हारी खे चयो त चलो ठीकु आहे का ॻाल्हि न आहे। तो हाणे 2 मिंट कचहरी वग़ैरह कई। तो हाणे थोरो ई पंधु बसि वञणु लॻो। एसुदो हारी जी नुंहुं हारी जे लाइ मानी वग़ैरह खणी पई आई। हाणे मानी खणी आई हारी खे सॾु कयईं। हारी आयो मानी जे लाइ। तो हाणे हारी पुछा करणु लॻो पंहिंजी नुंहुं खां त अॼु छा छा आंदो अथई खाधे में। तो हाणे हारी जी नुंहुं चवणु लॻी त चाचा साईं दरअसल अॼु साग जो ॿोड़ अथई साग जी भाॼी अथई ऐं लस्सी आहे। तो हिते हारी चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे जॾहिं ठग परियां वियो पिए तो हाणे ठग खे हिन हारी सॾु कयो त ओ मुंहिंजा घोट हलिया मानी खां। तो ठग बि ॿुधो तो ठग चयो चलो ठीकु आहे वञी मानी खायां थो। हाणे हारी जो इन नाले सां उन ठग खे सॾु कयो त नुंहुं हारी वारी सां चवणु लॻी त मुंहिंजो घोटु ची उहो ई आहे जेको 12 महीना थिया आहिनि पंहिंजी कुंवार वठी कोन वियो आहे। हारी जी नुंहुं चवणु लॻी ही उहो ई आहे जंहिं ते चाचो हिन खे सॾु पियो करे। तो हाणे नुंहुं उते ई वेठी हुजे थांवनि जे आसिरे में त मानी वग़ैरह खाई वठनि त थां खणियो वञा। तो हाणे उहो ठग बि आयो। तो हाणे हीअ ॿई ॼणा हारी ऐं हीअ मानी खाइणु लॻा त अञा मानी शुरू ई हिननि मस कई त उन हारी जो नुंहुं जेका आई उनजो मुड़ुसु जेको आहे उन हारी जो पुटु दौड़ंदो दौड़ंदो आयो ऐं उन हारी खे चवणु लॻो संदसि पीउ खे त अबा जल्दी कर चाचे वारो घुरायो आहे ज़रूरी कमु अथई। हुननि जी का एमरजेंसी आहे का मजबूरी आहे ज़रूरी कमु आहे हल त पाण होॾां हलूं। तो हारी चवणु लॻो त वाह ठीकु आहे। तो हाणे हारी चवणु लॻो उन ठग खे त अबा हाणे हीअ मानी खाई पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे जिॾां वञी ऐं आऊं वञा थो मूंखे ज़रूरी कमु आहे। तो हाणे हारी ऐं हारी जो पुटु सो त निकिता वञी हुनजे जेको हुनजो न्यापो आयो से त हलिया विया होॾां। सो हाणे हारी जी नुंहुं उते ई रही। हाणे उहा आसिरे में हुजे त हीअ छोकिरो मानी खाए उहो ठग त जीअं आऊं थां खणी वञा। सो हाणे ठग मानी खाई दंग कई। सो हाणे उहो चवणु लॻो हुन हारी जी नुंहुं खे त हाणे आऊं वञा थो। तो हाणे हारी जी नुंहुं सोचणु लॻी त हाणे हीअ वेंदो किॾां हीअ पंहिंजी कुंवार खे त वठियो वञे। तो हारी जी नुंहुं चवणु लॻी उन ठग खे त तूं वञ न तूं हल
ऐं पंहिंजी कुंवार वठी वञी केॾां थो। सो ठग चवणु लॻो त चलो सही आहे, ख़बर न आहे मुंहिंजो घोटु मूं नालो वरितो ऐं उन जे करे मूंखे कुंवार मिले बि, चलो सही आहे ॾिसां थो कीअं आहे। सो हाणे वठो थी वञे पंहिंजे घर। हाणे हारी बि आहे कोन, ठग हरामी सोचणु लॻो। सो हाणे हारी जी नुंहुं उन ठग खे वरितईं। सो हाणे हणंदे सिधो आया पंहिंजे घर। सो हाणे गेट ते ॿाहिरि बीह रहियो उहो ठग। सो हाणे हारी जी नुंहुं वई अंदरि। सो ससु खे चयईं त अम्मा चई तव्हां वारो नाठी अची वियो आहे। चई तव्हां वारो नाठी? चई उनखे त वेंदे 12 महीना थिया। चई 12 महीना थी विया आहिनि उहो अची वियो आहे, पर चाचे चई उनखे साग सां मानी खाराई सो किथां अचे। 12 महीना थी विया आहिनि, इहे थोरियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि। सो हाणे आयो आहे हिनखे पंहिंजी कुंवार ॾियूं। सो हिते ससु चवणु लॻी नुंहुं खे त अम्मा पोइ वारो कर, तुंहिंजे चाचे जा कम हुए ई आहिनि। सो हरबुरो कयईं त तवजा ॾे ई कोन थो, तूं हिनखे अंदरि वठी आ। सो हाणे हारी जी नुंहुं वई उन ठग खे अंदरि वठी आई। सो हाणे हिननि बि को ॾिठो बीठो कोन हो ईअं ई। सो हाणे ससु चवणु लॻी उन नाठी खे उन ठग खे चवणु लॻी त अबा हाणे 12 महीना थी विया आहिनि, पंहिंजी कुंवार वठणु कोन आहे। तुंहिंजो चाचो त चरियो इज़त वग़ैरह तुंहिंजी करे कोन थो, तोखे साग सां मानी खाराई। तूं अॼोकी राति हिते वेह, पंहिंजी कुंवार खे हितां वठियो वञी। थोरी घणी ॻाल्हि ते माण्हू थोरो काड़बो आहे। आऊं तोखे अबा पंहिंजी धीउ जेको ॾियां थी, 12 महीना थिया आहिनि, तूं आहे कोन पंहिंजी कुंवार खे वठणु। पंहिंजी कुंवार बि तूं वठियो वञु ऐं ॾाज वग़ैरह सोन चांदी एॾा उन कपिड़ा वग़ैरह से बि खणियो वञु। सो हाणे ठग हरामी सोचणु लॻो त कमु भलो थी वियो, कुंवार बि मिले पई, सोन वग़ैरह इहो अर्शे मिले पई। सही आहे, हारी बि कोन्हे, का न का टल करां या खणी हितां माई खे बि वठां, कमु मुंहिंजो भलो थी वेंदो। सो हाणे ससु हिन वारी कुकड़ हिकिड़ो पुठो तयारु कई, मानी वग़ैरह हिन खे खाराई। सो हाणे हिते ठग दिलि में सोचणु लॻो त हाणे हीअं करियां, हींअर ई निकिरां, राति जे पेट में ई निकिरां, इन माई खे बि वठां ऐं इहो ॾाज वग़ैरह जेको मिले पियो इहो बि खणां। जेकर रहियसि हिते सुबुह थियो त उहो हारी अची वियो त हारी मूंखे सुञाणे वेंदो, हारी हणंदो मोचड़ा। सो हाणे उहो चवणु लॻो ठग ससु खे त अम्मा हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे आउं आयो हुए आहियां, हाणे अधु राति जो ई निकिरंदसि, अधु राति जो ई निकिरां थो। सो हाणे आयो आहियां, जेकर छोकिरी पंहिंजी ॾियो त मूं हाणे इहे कावड़ूं वग़ैरह सभु छॾियूं। सो हाणे इहे 5 जीअं थियो त थियो। सो हाणे कुंवार वठां थो ऐं इहो ॾाज वग़ैरह ॾियो त जीअं आउं निकिरी पवां। ससु चवणु लॻी त अबा हाणे अॼोकी राति रही पोइ सुबुह जो निकिरजां। ठग चवणु लॻो त न अम्मा जेकर ॾींहुं त ठीकु आहे, जे न त पोइ आउं वञा थो हलियो। ठग जो हला वरियो। सो हाणे नेठि ससु उहा कुंवार हिन खे ॾिनई, को हंधि बिस्तरा को वग़ैरह को ॾाज ॿाज जेको को सोन चांदी न को छा जो छा मिड़ी जेको थींदो आहे, सो उहो सॼो तयारु ॿियारु कराए ऐं जेको ॾिनई। सो हाणे ठग सोचणु लॻो त हाणे हीअ सामान हेतिरो केरु खणंदो ऐं गॾु माई बि आहे, का न का टल करियां। सो हाणे घोड़ी उन हारी वटि हिकिड़ी हुई। सो हाणे ठग चवणु लॻो ससु खे त अम्मा हाणे ॻाल्हि ॿुधी, एतिरो सामान वग़ैरह मूंखां खजंदो कोन, इहा घोड़ी जेका अव्हां वटि आहे न इहा मूंखे ॾियो त जीअं हिन ते आउं खणियो वञा, सफ़र बि मुंहिंजो सही थी वेंदो हलियो ऐं पोइ ॿिए ॾींहुं इहा घोड़ी खे आउं मोकिले ॾींदुसि। ससु चवणु लॻी त चलो ठीकु आहे अबा, इहा घोड़ी काए वञु। अबा ठग हरामी उन घोड़ी ते चढ़ियो ऐं माई खे बि चाढ़ियईं, उहो सामान वग़ैरह सभु उन घोड़ी ते ॿधी करे हीअ त निकिरी पियो राति जे ई पेट में। सो हाणे हीअ त हलियो, जॾहिं खैरनि जो अची सुबुह थियो। सो हाणे हारी बि अची हुते पुॻो। सो हारी जी ज़ाल चवणु लॻी हारी खे त शाबत तोखे हुजे, नाठी पाणो आयो तूं उनखे साग सां मानी खाराई, घटि में घटि माण्हू घर उनखे वठी अचे, को मुर्गी को ताम वाम खाराए, 12 महीननि खां पोइ मस्तु आयो पंहिंजी ज़ाल खे वठणु, पंहिंजी कुंवार खे। सो हारी चवणु लॻो माई खे त चरी थी ऐं बताल थी ऐं छा पई चवीं, कहिड़ो घोटु ऐं कंहिंजी कुंवार वठणु आयो, छा आहे। सो हिते हारी जी ज़ाल चवणु लॻी त हीअ पंहिंजी धीउ वारो मुड़ुसु जेको शादी करे हो, थोरी घणी ॻाल्हि त हिन जी कावड़ हुई। सो उहो आयो पंहिंजी धीउ खे वठणु। सो उनखे मूं धीउ ॾेई छॾी पंहिंजी, ऐं जेको सामान ॾाज वग़ैरह सो बि ॾेई छॾियो ऐं उनखे घोड़ी बि मूं ॾेई छॾी त जीअं वञे हलियो। सो हारी चवणु लॻो ज़ाल खे त चरी थी ऐं बताल थी, हू त को वाट विंदल हो, को ख़बर कोन्हे केरु हो, तो उनखे छोकिरी पंहिंजी ॾेई छॾी, घोड़ी बि ॾेई छॾी, हर शइ सॼो सामान उनखे ॾेई छॾी, बताल थी चा हू त हले केरु आहे, नाठी पंहिंजो किथां आयो। सो हाणे हारी जी ज़ाल चवणु लॻी त पोइ इहा मूं हर शइ उनखे ॾेई छॾी, पंहिंजी धीउ बि उनखे ॾेई छॾी, ऐं त कोन सुञाणंदी हुअसि। सो हारी चवणु लॻो त कमु ख़राबु करे छॾी, हाणे छा करियूं। सो हाणे हलूं था हिन जे पोयां, मन किथे मिली पवे। सो हाणे हीअ बि सभु निकिता उन ठग जे पोयां। ठग त हाणे घोड़ी गाए उन माई खे वठी थियो निकितो रवानो। सो हाणे काफ़ी पंधु उन ठग घोड़ी ते चढ़ी। सो हाणे ॾाढो ॾुखियो थियो, हुन पंधु कयो, सफ़रु कयो, ॾाढो ॾुखियो थियो। सो चवणु लॻो त हिन घोड़ी ते ॾाढो ॾुखियो थी वियो, या सामान पोयां ॿधो पियो आहे, माई बि वेठी आहे, ॾाढो ॾुखियो थियो। हाणे अॻियां का अहिड़ी शइ मिली वञे, का अहिड़ी सवारी मिली वञे जीअं उन ते आउं सवलो ई सामान खणी वञा।
हाणे उहो ठग अचे पियो हुन घोड़ी ते, त हुनजो अलाह वरियो अॻियां हिकिड़ो टांगे वारो रस्ते ते बीठो हुजे। हाणे टांगे वारो को रस्ते ते बीठो हुजे, उहो बि पंहिंजे टांगे खे झलियो। हाणे उनखे लॻो हुजे झंग जो ख़्यालु। हाणे हू बि सोचियो त हाणे टांगो आउं किथे बीहारे ऐं झंग जे ख़्याल जे हिसाब सां वञा। हाणे हुनखे झंग लॻो, तो हाणे हू बि इंतज़ार में वेठो हुजे त को अचे त जीअं टांगो मुंहिंजे आसिरे छॾे आउं वञा, झंग जो ख़्यालु करे अचां। तो हाणे ठग जो बि अलाह वरियो, हीअ बि घोड़ी सिधो अची हुन टांगे ते पुॻो। तो ठग चवणु लॻो त कमु भलो आहे, टांगो ई बीठो आहे, का न का टल थी वञे त इन टांगे खे बि आउं कायो वञा ऐं इहो सामान वग़ैरह सभु खणी सुकून सां वेही रहंदो। तो हाणे ठग चवणु लॻो उन टांगे वारे खे त अबा ॾे ख़बर छला रस्तो रुकियो थी, हिते बीठो ई ख़ैर आहे तोसां। सो हिते टांगे वारो चवणु लॻो त यार दरअसल तूं 2-3 मिंट हिन मुंहिंजे टांगे वटि बीह त जीअं मूंखे झंग जो ख़्यालु लॻो आहे ऐं वञा झंगल करे अचां। तो हिते ठग बि हरामी थो चवणु लॻो त अलाह मुंहिंजो वरियो, दिलि में सोचणु लॻो। तो हाणे कुझु टल करणु लॻो, सो चवणु लॻो ठग उन टांगे वारे खे त यार ॻाल्हि ॿुध, मूं वटि एतिरो टाइम कोन्हे आउं तुंहिंजे लाइ बीहां। टांगे वारो चवणु लॻो त यार हाणे थोरो मिड़ी महिरबानी कर मूं ते, हीअ कमु थोरी ज़रूरी आहे। तो हाणे चवणु लॻो त चलो ठीकु आहे यार, हाणे चवीं थो त पोइ तुंहिंजे टांगे ते आउं 2-3 मिंट बीहां थो, पोइ तूं भले थी आ। सो हिते टांगे वारो उनखां नालो पुछाइणु लॻो, तुंहिंजो नालो आहे छा? सो हिते ठग चवणु लॻो त नालो आहे मुंहिंजो सवार। सो टांगे वारो चवणु लॻो त यार अहिड़ो कहिड़ो तुंहिंजो नालो आहे, नालो मुंहिंजो सवार? चई हा नालो मुंहिंजो सवार आहे। चई चलो ठीकु आहे जेको बि नालो आहे, पर 2-3 मिंट बीह हिन मुंहिंजे टांगे वटि, आउं वञा थी अचां। तो हाणे टांगे वारो वियो परियां झंग में झंगल जे ख़्याल जे हिसाब सां। हाणे हिन ठग हरामी छा कयो, इहो सामान वामान सभु तो हईं टांगे मंझि, ऐं माई खे बि टांगे में विहारियईं ऐं उहा घोड़ी हुन टांगे में ॿधी ऐं टांगे खे काए ऐं थियो रवानो। हाणे जीअं हलणु लॻो त उहा हमरा अञा झंगल जे ख़्याल ते मसो वसो उथी बीह रहियो। तो चवणु लॻो त यार टांगो मारो वञे पियो। तो हाणे डोड़ंदो हकड़ूं कंदो आयो, पर ठग हरामी निकिरी हलियो। तो घणी हकड़ूं हेॾां होॾां कईं, पर बहरहाल हाणे हू पंधु माण्हू पैदल, हाणे टांगो किथे सवारी हेॾां तो किथे पुॼे। तो हाणे हू त हरामी ठग रवानो थी हलियो, टांगो बि हुन वारो कायो, घोड़ी माई सभु खणी हलियो। तो हाणे 2-3 मिंट हिते हुते बीठो इंतज़ारु करणु लॻो, त पोयां हारी ऐं हारी जी ज़ाल ऐं इहे सभु अची छोरो ऐं सभु अची पोयां पुॻा। तो उहे बि हिन ठग जी तलाश में। तो अची हिननि हिक ॿिए खे हाल वाल वरिता, टांगे वारो बि हिननि खे मिलियो, चई यार असां सां बि ज़ुल्म, चई असां सां बि इहो ज़ुल्म थियो आहे। ठग हरामी निकिरी हलियो। तो हाणे लाचार मजबूर थी वरी माना मायूस थी वेही रहिया, हाणे छा कनि। तो हाणे वापसी वरी आया, चवणु लॻा त हली बादशाह खे दान ॾींदासीं, बादशाह मन को कमु करे इहो ॻोल्हे ॾे। तो जॾहिं अची सुबुह थियो त बादशाह वटि ही बि अची पुॻो हारी, ऐं टांगे वारो बि अची पुॻो। तो बादशाह चवणु लॻो हारी खे त ख़ैर आहे तोसां, तूं आयो आहीं हिते। हारी चवणु लॻो त बादशाह सलामत, दरअसल मसइलो हीअ आहे, माना सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं त हीअ मसइलो आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, उन हमरा जो नालो ॿुधा त उन हमरा खे तलाश करियूं था। तो हिते हारी चवणु लॻो त नालो हुनजो हो मुंहिंजो घोटु। बादशाह चवणु लॻो इहो कहिड़ो नालो आहे मुंहिंजो घोटु? अची पोइ मुंहिंजो घोटु त पोइ उहो वियो, मुंहिंजो घोटु अची पोइ तुंहिंजी कुंवार खे वठी वियो हलियो, तुंहिंजी धीउ खे वठी वियो हलियो, पंहिंजी कुंवार खे वठी वियो हलियो। मुंहिंजो घोटु त पोइ तुंहिंजो घोटु हूंदो। हाणे हिकिड़ी हिते हारी हुजे, हिकिड़ी हिते बादशाह हुजे। बादशाह हो, तो बादशाह चवणु लॻो तूं चरियो थियो आहीं, अलाए छा भंग पी आया आहीं छा, त हाणे मुंहिंजो घोटु हो मुंहिंजो घोटु, त हाणे हुनखे कीअं ॻोल्हियूं मुंहिंजो घोटु? त हाणे पंहिंजी कुंवार ॿार वठी वियो, सामान वामान खणी वियो, जान छॾियो, बसि हलो सुबुह साण चरिया अची छा लथा आयो छा। तो बादशाह हुनखे धिका विका ॾेई हुनखे कढी छॾी। तो हाणे नाले बाले जी बि ख़बर न आहे मुंहिंजो घोटु, तो बादशाह हुनखे कढी छॾियो। तो हाणे पुछा करणु लॻो उन टांगे वारे खां, बादशाह त तुंहिंजो मसइलो छा आहे? तो टांगे वारो ॿुधाई पंहिंजी हक़ीक़त, अची पोइ नालो हमरा जो ॿुधाए, अची नालो मुंहिंजो सवार। चई तुंहिंजो सवार त हो, पर नालो? अची नालो मुंहिंजो सवार। चई तूं बि भाई हुननि सां गॾु को भंग वग़ैरह पी आहीं, हल तूं बि निकर। चरिया हाले किथां किथां सुबुह साण आया आहिनि, बादशाह हिननि ॿिन्हिनि खे कढी छॾियो। तो हाणे नाला बि ठग हरामी अहिड़ा ॿुधाया, तो हाणे बादशाह बि कुझु न करे सघियो। तो हाणे हिननि खे जवाबु ॾेई ऐं उतां कढी छॾी महल मंझां। हाणे हिकिड़े हाणे बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो घोटु, हिकिड़ो मुंहिंजो सवार। तो नेठि हुननि जो कुझु न कयो बादशाह। तो हीअ वरी मायूस थी मजबूर थी ईअं ई वेही रहिया। हाणे होॾां ठग हरामी अची पंहिंजे घर पुॻो, पंहिंजी माउ वटि। तो हाणे पंहिंजी माउ वटि पुॻो, सो माई खे वठी सिधो घर में आयो। हाणे पोड़ी जॾहिं ॾिठो, तो पोड़ी चवणु लॻी पंहिंजे पुट खे, त अबा ॾे ख़बर हीअ माई हीअ छोकिरी कंहिंजी वठी आयो आहीं छा, त इहा बि ठगी करे खणी आयो आहीं छा? जेका माई सां गॾु जॾहिं ठगी जो नालो पोड़ी वरितो, तो माई सम्झी वई, चई हीअ चई मुंहिंजो घोटु आहे कोन, चई हीअ को ठग आहे। तो हिते ठग चवणु लॻो पोड़ी खे, त अमा मूं तोखे चयो न तुंहिंजे लाइ नुंहुं वठी ईंदसि, पंहिंजी कुंवारां वठी ईंदसि, उहो बि वठी आयसि, हीअ टांगो घोड़ो हीअ सभु सामान वग़ैरह तुंहिंजे लाइ खणी आयो। पोड़ी चवणु लॻी त अबा नेठि ठगी वरी कंहिंसां न कंहिंसां करे आयमि। तो हाणे जॾहिं माई ॿुधो हुन कुंवार जंहिंखे हीअ खणी आयो हारी जी धीउ, सा चवणु लॻी
ठगी खे त ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो घोटु आहीं कोन, तूं ठगी करे हिते मूंखे खणी आयो आहीं, पर हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा माइट परे कोन्हे, आउं हली वेंदो छॾे, जे अगरि तूं न सुधरे, आउं तोखे इहो ई चवां थी, हाणे तूं इहो ठगी वारो कमु छॾे ॾे। हाणे हीअ घोड़ी अथई जेको मुंहिंजे पीउ जी तूं खणी आयो आहीं, ऐं हीअ टांगो तूं इहो बि ठगी में काए आयो आहीं। हाणे इन टांगे खे बि विकण, इन घोड़ी खे बि विकण। सो हाणे सभिनी खे विकिणी हिकिड़ो हक़े लाल जी रोज़ी कर ऐं सादी ज़िंदगी पाण गुज़ारियूं। ठगियुनि वगियुनि में पंहिंजो जान कोन हलंदो, ठगी में कुझु कोन थींदो, तमामु ख़राबु शइ आहे। तूं कारोबार कर, पोइ आउं तो वटि वेठी पाण हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा। पोड़ी बि चवणु लॻी पंहिंजे पुट खे, त अबा हीअ छोकिरी ॾिस सही पई चवे। छोकिरी चवणु लॻी त हाणे मुंहिंजो निकाह थींदो, तूं मुंहिंजो घोटु आहीं कोन, निकाह मुंहिंजो थींदो तोसां, निकाह आउं कंदसि, ऐं तूं इहे ठगियुनि वगियुनि वारा कमु छॾे ॾे त पोइ आउं तोसां निकाह विझां न, त आउं वञा थी हली पंहिंजे माइटनि जे घर। तो हाणे ठग चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे अम्मा बि चवे पई, तूं बि चवे पई, त चलो ठीकु आहे, तोसां आउं निकाह करियां थो ऐं कमु इहे ठगियुनि वारा आउं छॾियां थो। तो हाणे नेठि उन छोकिरी जो उन ठग सां थियो निकाह, शादी थी उनजी। तो हाणे टांगो बि विको, घोड़ो बि विको, पोइ हक़ी लाल जी रोज़ी सौदो वापारु हिते हुते करणु लॻो। तो हाणे काफ़ी ॾींहं ताईं, काफ़ी टाइम ताईं हिन जो जान हक़ी लाल जी रोज़ी में सुठे नमूने सां बि हलियो। तो हाणे हिकु चकर ठग चवणु लॻो माई खे, त हाणे हीअं कर, तूं ख़त चिठी लिख पंहिंजे पीउ ॾांहुं, त आउं सवली आहियां। तो हाणे हुन माई ख़त चिठी वग़ैरह लिखी पंहिंजे पीउ ॾांहुं, सो पीउ खे मिली, सो पीउ हुन पढ़ी माना लिखी लो त अबा आउं सही आहियां, पंहिंजे घर में ख़ुशि लॻी पई आहियां सुठे नमूने सां, अवी परेशानी टेंशन न कजो, बाक़ी ॾस पतो अव्हांखे कोन थी ॿुधायां, उहो वक़्त जे हिसाब सां ॾस पतो अव्हांखे आउं ॿुधाईंदुसि, फ़िलहालु आउं सही आहियां, तयारु आहियां। तो हाणे नेठि एतिरी ख़बर वग़ैरह पइजी वई, ऐं उहा माई हारी जी धीअ ऐं उहो ठग सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी उते गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।